बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो तारीख़ी पस मंज़र ऐं तारीख़ी पस मंज़र में आउं तव्हांजा शाज़मन चां जो मुखातिब आहियां। अॼु असां हिकु टॉपिक खयो आहे त पंजाब ते नालो पंजाब कीअं पियो। काफ़ी दोस्तनि खे इहा ख़बर न आहे पंजाब ते नालो पंजाब कीअं पियो। त राय ख़ानदान ऐं ब्राह्मण ख़ानदान जे दौर में सिंध हिकु मुल्क हो ऐं पंजाब उन जो जेको सो हिकु सूबो सिंध जो, या ईअं खणी चइजे त पंजाब हिकु सिंध जो परॻणो हो। जीअं त मुख़्तलिफ़ दौरनि में पंजाब ते मुख़्तलिफ़ नाला पवंदा रहिया, जीअं सिंधू सफ़त वग़ैरह वग़ैरह। त पंज आब यानी पंज दरिया वारो इलाइक़ो, तंहिं वक़्तु सिंधू नदी जा पंज नदियूं जेको सो भर्ती कंदड़ हुयूं। जीअं त पंजे नदियुनि जो पाणी अची सिंधू दरिया में पवंदो हो, उहो पाणी सिंध जेको सो इस्तेमालु कंदो ऐं पंजाब में बि वेंदो हो। लेकिन पंजाब जो जेको नालो आहे पंजाब सो मुग़ल दौर में पियो। पहिरीं पंजाब जो नालो पंजाब न हो। पुराणनि तारीख़नि पुराणनि किताबुनि में जेकॾहिं ॾिसजे त उन में पंजाब जो नालो मुख़्तलिफ़ नालनि सां लिखियो वियो आहे। काफ़ी तारीख़नि मुख़्तलिफ़ नाला लिखिया आहिनि। जीअं पंजाब पहिरीं त ब्राह्मण ख़ानदान जे दौर में पंजाब जेको सो हिकु नंढिड़ो सूबो कश्मीर ऐं इहे जेको मकरान ऐं लसबेलो इन जे अलावा ॿिया जेके बि जीअं बलोचिस्तान ऐं बलोचिस्तान जा कुझु इलाइक़ा ऐं सरहद जा कुझु इलाइक़ा ऐं पंजाब जो कुझु इलाइक़ो जेको आहे सो सिंध में शामिलु आहे। कश्मीर बि सिंध में शामिलु हुई। हितां खां सिंध खां रण कच्छ, गुजरात, मारवाड़ ऐं इहे बि सिंध में शामिलु हुआ। यानी त सिंध हिकु मुल्क हो। ये हिननि जा हिकु नंढा सूबा हुआ। जीअं मौजूदा पाकिस्तान वजूद में आयो ऐं अंग्रेज़ हितां हलिया विया त हिननि मुल्कनि खे जेको आहे सो सिंध मुल्क खे ख़तमु करे हिकु अलॻि सूबे जो दर्जो ॾिनो वियो। हितां मकरान, लसबेलो ऐं मुराद जमाली ऐं उन खां अलावा काफ़ी जेके इलाइक़ा आहिनि से सिंध में शामिलु हुआ। पर वन यूनिट ठहण खां पोइ इहे इलाइक़ा जेके आहिनि से मुख़्तलिफ़ सूबनि खे ॾिना विया। जेके सूबा आहिनि उन्हनि खे ॾिना। पहिरीं आहे न